हिकु इंतहाई ख़ुशख़ल्क माण्हू ऐं सरगर्म माण्हू रहियो आहे। हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी मुख़्तलिफ़ सियासी तरीक़नि अदबी तरीक़नि में गुज़ारी आहे, पर उहो अॼु बि जेतोणीक गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी मफ़रूज़ हालत में बिस्तर हलाल ते आहे, अॼु बि जॾहिं हुन सां मिलणु वञे थो त उहो बिल्कुलु ताज़ो तवानो महसूसु थिए थो, हशाश बशाश महसूसु थिए थो ऐं हू निहायती हर ईंदड़ वेंदड़ सां खंदे पेशान सां पेश अचे थो। ऐं सच पे जे ॾिसण खां बैदि में हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं महसूसु कई आहे सा इहा आहे त ज़िंदह दिली ख़ुशख़ल्की इंसान खे सुकून ऐं इत्मीनान बख़्शे थी। हू घणो वक़्तु कमरे में ऐं टीवी ॾिसंदे गुज़ारे थो, कंहिं ॿिए माण्हू जे सहारे अख़बार बि पढ़े थो ऐं व्हील चेयर ते चढ़ी इबादत करण ऐं डॉक्टर वटि चकास कराइण लाइ घर खां ॿाहिरि बि वेंदो।